अस्सलाम वालेकुम। मां आहियां मुंहिंजो पंजवली रज़ा कलवर। कुछ ॾींहं पहिरियों ही चैनल ठाहियोसीं यूट्यूब वारो, पर कंहिं मजबूरी सबबु ऐं टाइम मिलण न सबबु हे चैनल बंदि करिणो पियो। ऐं असां हाणे वरी हे चैनल जेको उमेद अली ऑफिशियल रीओपन कयो आहे ऐं वरी हिन चैनल ते असां तव्हांखे व्लॉग्स ऐं ड्रामनि जी मेकिंग वग़ैरह ऐं एंटरटेनमेंट फनी वीडियो वरी पेश कंदासीं ऐं वरी तव्हांखे एंटरटेनमेंट कंदासीं बाबा सां गॾु। दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां ये चैनल बंदि कोन कयो, कई मजबूरियुनि सबबु असां जेको आहे हाली फ़िलहालु कमु खे अधु में छॾियो। वरी हाणे असां थोरो फ्रेश थिया आहियूं। हाणे इनशाला हिन चैनल ते तव्हां दोबारा उमेद अली ऑफिशियल ते जेके असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश कंदुसि त असां सां साथ ॾियनि, असांजो भरपूर साथ ॾियनि, त जीअं असां हाणे अॻिते जेको कमु आहे उहो वधाए सघूं। दोस्तनि खे गुज़ारिश है त असां फनी वीडियो ऐं पंहिंजो मेकिंग वग़ैरह ड्रामनि जी, कुझु ड्रामे जी रिकॉर्डिंग हुई, सिंध टीवी जो ड्रामो हुयो ज़ाहर ज़िंदगी, उन जे थोरो हुयासीं उन खफ़े में, ऐं कुझु ॿिया बि मसइला हुया, उन जे करे असांजो कमु जेको अधु में रहिजी वियो। हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हाणे असां नओं कमु शुरू कयो आहे पंहिंजे चैनल जे लाइ, ऐं घणो कुझु रखंदासीं मवाद, सुठो सुठो मवाद रखंदासीं जंहिंमें असांजा दोस्त पहिरीं प्यारा ख़ुशि थियनि। महिरबानी दोस्तो, अस्सलाम वालेकुम। या हाली मदद। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी कई आहे सब्सक्राइब लाज़मी कयो। इहा जे घंटी मिंटी आहे सभु कुझु हणी छॾियो जीअं तव्हां असां जेके नवां वीडियो आहिनि तव्हां ते सभु खां पहिरियां अचनि। महिरबानी लख थोरा। घंटी हणण में का तकलीफ़ कोन थींदी आहे, कंहिं दोस्त खे सब्सक्राइब करण सां, कंहिंजे वीडियो खे लाइक करण सां ऐं वीडियो ॾिसण सां तव्हां दोस्तनि ॾिसंदव, असांजी रहनुमाई थींदी। महिरबानी।